शिकारपुर में पाकिस्तान ब्लाइंड एसोसिएशन तरफा तकरीब को ठाई वई। रिपोर्ट कर रहा है अतीक दुकड़। पाकिस्तान ब्लाइंड एसोसिएशन तरफा शिकारपुर प्रेस क्लब ते अच्छे लकुण के उनवान से तकरीब को ठाई वई। तकरीब में स्पेशल माज़ूर बारन नंढन वडन के तरबियत सेखारी वई। तकरीब में आयल मेहमान खास डिप्टी कमिश्नर काशिफ नबीर खोड़ो, स्पेशल पीपल्स फाउंडेशन आगा मुनीर पठान, ब्लाइंड एसोसिएशन के सदर अब्दुल जब्बार मीरानी ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके आहिनि उहे हिते अञा वधीक थियणु खपनि। अॼोको प्रोग्राम वर्ल्ड सेफ्टी केन सेफ्टी डे जे हवाले सां हुयो, जंहिंमें असांजा अखियुनि खां जेकी स्पेशल जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ प्रोग्राम हुयो, जिन में पंहिंजो केन्स डिस्ट्रीब्यूट कयूंसीं ऐं कुझु वाइदा कयासीं ऐं कोशिशि कंदासीं इंशाल्लाह हिते असांजे सूबाई सदर नेशनल प्रोग्राम फेब्रुवरी में क्रिकेट प्रोग्राम कराइण जी ॻाल्हि कई ऐं उहो इंशाल्लाह उन्हनि सां गॾु असां कोऑर्डिनेशन कंदासीं। 1964 खां यूनाइटेड नेशंस जे तरफ़ खां मल्हायो वञे थो। इन शइ जी इहा ॻाल्हि आहे त ॾिसो हिकिड़ो ब्लाइंड आहे, उहो फिज़िकल न आहे, कंहिंजी ॿांह कटियल आहे, कंहिंजी ॿांह कटियल आहे, परियों खां माण्हू ॾिसे थो त हे स्पेशल माण्हू आहे, पर उहो हिकिड़ो सेबतो माण्हू आहे, अचे थो पर उनखे सिर्फ़ु नज़र कोन्हे त उहो फाइट कैन सेफ्टी इन हवाले सां आहे त उहो खणे उहो त जीअं अॻिलो माण्हू उनजी केयर करे, उहो सम्झे त हे ब्लाइंड आहे त हिनजी मां हेल्प कयां। त हिन इहो मक़सदु आहे ऐं सुठी रिवायतूं हूंदी आहे, बहितर थियणु खपनि। आज सेलिब्रेट करे रहिया आहियूं वाइट कैन वर्ल्ड इंटरनेशनल वाइट कैन सेफ्टी डे। जीअं ॾिसो था असांजो लोगो बि लॻो पियो आहे पोयों, त ही पूरी दुनिया जे अंदरि 15 अक्टूबर जे ॾींहुं आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। त अॼु हिते असां इनवाइट कयोसीं, सेलिब्रेट कयोसीं, जंहिंमें मुख़्तलिफ़ समाजी ऑर्गेनाइज़ेशन खां आया। जो हिन जो महिमान ख़ासि जनाब डिप्टी कमिश्नर काशिफ नबी खोड़ो साहब जन हुया। असां सुठे नमूने सां जेको आहे हिनखे सेलिब्रेट कयोसीं। हे वाइट कैन सेफ्टी डे जो प्रोग्राम हो जेको इंटरनेशनल सतह ते पूरी दुनिया जे अंदरि मल्हायो वेंदो आहे 15 अक्टूबर ते। ही उनजो ई तसलसल हुयो, ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो इंजॉय कयोसीं, ॾाढो मज़ो आयो। तकरीब में आयल मेहमाननि के सिंधु जा सकाफ़ती अजरक पिराया विया। बाद में ब्लाइंड स्पेशल माण्हुनि खे अच्छा लकुण ऐं ॿियूं शयूं विरायूं वयूं। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक दुकड़, आवाज़ न्यूज़ शिकारपुर।